कमदार यार भूतार कहिड़ी माल लींदो असां बी करे असां जगह जो पानी सुकी वियो आहे। अरे हाओ हाओ बीठो आ न शाम में बीठो आ पानी मिलनी था जान मानी मिली तो के भोतार वट गंज न कर परेशान छो थियो आ अचे तो भोतार के घणा ही कम हुंदा न बाबा जमीनन जा बेन जा लाए केतरा दाई ईंदा न रोज जेको आसो परेशान नथी चुप करे भी कर चयो तमा के घर तक न कंदा कयो ता के चयो भी हाल अब कुछ भी कहीं तरह तो कर हां साईं साईं घट में घटी तो खा लो कंदो कर यार वेयो अल्लाह मा हेठ में हिते में हां तो ना हां घणा जगह चयो तमा मा घर तक न कंदा कयो बाबा हां सही आ हे छो आया साईं हे तां दे आया हनी मांजो मथो ॾिसणा आयो छो आया ठाए रहिया आहिनि साईं हिकिड़े मिनट ॻाल्हाए हा तव्हां जा राहक आहिनि साईं तव्हां जा राहक मुंहिंजा राहक आहिनि हा हा छो आया आहिनि हा यार इहो थोरो मां ॻाल्हाया छो आया आहियो अरे बाबा ॿुधायोसि बाबा भोतारा साईं मुंहिंजी घरवारी बीमार आहे तमामु बीमार आहे पर 5 रुपए जी महिरबानी कयो तुंहिंजी घरवारी बीमार आहे हा आयो हा ॿुध न उन हा छो घरवारी छो बीमार छा थियो अथसि मुंहिंजी ज़मीन जेकी आहे न भेल करे विया आहिनि। तुंहिंजी ज़मीन खे भेल कई यार हा हा घरवारी तुंहिंजी बीमार न आहे न घरवारी बीमार न हाँ आहे। हाँ हाँ सही है सही तो जब बिल्कुल बिल्कुल आरा जमीन में छा गिरी भोतारा साईं मुंहिंजी घरवारी चाक न आहे उन जे अच्छा तुझी घरवारी चाक ना है अब 2 मिनट थोरो राह कर सा थोरो मतो मारी मरणी है ना हाँ बिल्कुल बिल्कुल घरवारी छा थी बाबा जमीन भेल करे विया आहिनि घरवारी जी न आहे कोई मसलो। अच्छा माना तो घरवारी जमीन भेल करे जमीन भेल आ उन को यो छा चता बर्गर होती वजह ना हाँ वो केचप विझाया जाए हाँ हाँ सही है अब यो छा यो रिढा हो बकरियों छा करियो ने भोतारा मुंहिंजी घरवारी चाक न आहे अच्छा ती घरवारी चाक ना है हाँ सही है आयो अरे बाबा चटनी विझाई ना बर्गर में चटनी विझाए दे केचप विझाए अच्छा हाँ यो घरवारी छा थी बा अरे बाबा जमीन में डांड वगैरह सब छॾियूं अथऊं। तो भी छड़ियो तो हा बाबा हाँ ना सही है उन भाईचा वाला थी ना उन चढ़ियो छो हाँ बिल्कुल अब कहूं छो चढ़ियो भोतारा साईं मुंहिंजी घरवारी बीमार आहे भोतारा बाबा साईं अच्छा घरवारी तुम्हारी बीमार है हाँ सही है हाँ ना घणो तो वठाई एतरा पैसा छो तो दे दे हाँ अब घरवारी छा थो दी अब्बो बाबा फकीर जा सॼो माल हुयो सॼो मुंहिंजी ज़मीन ते भेल करे विया आहिनि समझे छो न तो भोतार जमीन में भेल थी वई थी हाँ, हाँ भेल थी वई थी जमीन में हाँ सही है पुजण जे करे तो माके जल्दी बुधाए जाए ओ घरवारी भी फरमाए तो बुध ए तो पोइ वरी बेकरी जो सामान वरती वई जाए मुंहिंजी घरवारी जे मेकअप जे लाइ बाबा मेकअप जी फरमाइश कई अथई हा बा इहो तुंहिंजी घरवारी खे ॾाढो भेल करे आ भोतारा साईं भेल छो कोई कंदो बीमार आहे भोतारा घरवारी बीमार आ हा भोतारा छा था चवनि हिकिड़ो चए तो भेल करे हिनजी घरवारी बीमार आ हिनजी घरवारी बीमार आ हा छा थियो अथसि उहो त हाणे पाण ॾसींदो छा थियो अथव पैसा वठण आयो आहे असां खां हिन जो छा थियो हे ॿुधायो बाबा भेल करे विया आहिनि भेल कई खे भेल करे आ ज़मीन खे ज़मीन खे भेल करे आ इन ज़मीन खे भेल करे आ साईं ज़मीन घरवारी काॾे वई आ अल्लाह भोतारा बीमार आहे हॉस्पिटल पई आहे तुझी घरवारी बीमार है हॉस्पिटल पई आ में दाखिला तुम्हारी घरवारी पेके वई आ अरे अब्बो केड़े वडे ने पता से यार गम फकीर जा माल की मुझे जमीन में पयो समझे जो न तो वडेरा तुझी घरवारी ने माल पयो आ ओए समझे अरे एकड़ा के मुझे क्या तू टेबल भई छडियो साईं हिन जे फसल खे भेल थी वई आ 12 महीननि जो न गरीब जो पोरियो आ अच्छा सही तू 12 महीने जो फसल पोरियो आ भोतारा मुंहिंजी घरवारी बीमार आहे फसल कढ हो आयो तुझी घरवारी बीमार आ हा भोतारा उन भेल न थी अल्लाह अरे तू वो तो पूछाए तो केड़ी अस्पताल में थी अब 2 मिनट गाले अरे जमीन भेल थी वया फकीर जा माल जेको सजे जिमडी जमीन में पियो सजो मुझी सारियों खत्म थी वयो ने अच्छा सारी खत्म थी वई हां गाले तो ना हां तो सारी कासे कर दे भोतारा मुंहिंजी घरवारी हॉस्पिटल में दाखिला ॿुधा वो तो दाखिला हाँ हाँ अरे बाबा अरे राह कपास जा जे बाबू उन जे कहीं जे बाबा घरवारी भजी वई आ एकड़े अरे साईं। देखा तो ना बाबा अरे गढ़े तो बम न मारे तो तंग न करना बाबा यो घरवारी के केना भई है अरे
अरे छॾियो अरे छा भोतार खे चरियो अहिड़नि भोतारनि ॾे ईंदो त ईअं ई थींदो नी असां त मिड़ई नौकिरी था कयूं हेड़ा भोतार थिया त पोइ